अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब ठीक ठाक हूंदो। अल्लाह ताला जे फज़ल करम सां पंहिंजनि ज़िंदगियुनि खे पंहिंजनि प्यार करण वारनि सां भरपूर तरीक़े सां गुज़ारे रहिया हूंदो। तो दोस्तों, हिकु राजा खे पंहिंजे दोस्त 2 आला नस्लुनि जा बाज़ गिफ्ट कया ऐं उन राजा उहे 2 बाज़ पंहिंजे महल जे हिकिड़े ट्रेनर जेको उनजे जानवरनि खे उनजे पखियुनि खे ट्रेन कंदो उनखे घुराए उहे बाज़ उनजे हवाले कयाई ऐं उनखे चयाई त हिननि 2 बाज़नि खे में जेके हिकिड़े सुठे बाज़नि में क्वालिटीज़ हुजणु खपनि उहे हिननि खे तयारु कर ऐं कुझु अरसे खां पोइ वरी पाण मुलाक़ात कंदासीं। ख़ैर, कुझु अरसे गुज़रण खां पोइ राजा ऐं ट्रेनर जी वरी मुलाक़ात थी ऐं ट्रेनर राजा खे ॿुधायो त इहे जेके तव्हां मूंखे 2 आला नस्लुनि जा बाज़ ॾिना हुआ ट्रेन करण लाइ, इन्हनि मां हिकिड़ो बाज़ त तमामु बहितरीन तरीक़े सां ट्रेन थी चुको आहे ऐं उन में उहे सभई ख़ुशूसियात अची वियूं आहिनि जेके हिकु आला बाज़ में हुजणु खपनि। पर जेको ॿियो बाज़ आहे उहो सिखण खां बिल्कुलु जवाबु ॾेई चुको आहे ऐं उॾामण खां जवाबु ॾेई चुको आहे ऐं मां पंहिंजूं सभई उस्तादियूं हिन ते आज़माए चुको आहियां, पर हीउ बाज़ मूंखे सम्झ में नथो अचे ऐं त आख़िरकार हीउ छो नथो सिखे ऐं हीउ छो नथो उॾामे आसमाननि जी बुलंदियुनि खे छुए। उन महफ़िल में हिकु ग़रीब हारी वेठो हो जंहिं बादशाह खे रिक्वेस्ट कई त मूंखे जेकॾहिं हीउ बाज़ कुझु ॾींहंनि लाइ ॾिनो वञे त मां हिन खे उॾारे सघां थो ऐं हिन खे ट्रेन करे सघां थो। त राजा चयो, वेलकम, को मसइलो न आहे, तूं बि कोशिशि करे ॾिसूंगा छा थो थिए। बहरहाल कुझु अरसे गुज़रण खां पोइ वरी जॾहिं हारी ट्रेनर ऐं बादशाह जी मुलाक़ात थी त ॾिठो वियो त उहो जेको बाज़ हो जेको उॾामण खां जवाबु ॾेई चुको, सिखण खां जवाबु ॾेई चुको, उहो तमामु बहितरीन तरीक़े सां उॾामे बि पियो ऐं उन में काफ़ी सारी चालाकियूं ऐं फुर्तियूं अची चुकियूं हुयूं। त राजा पुछियो हारीअ खां त भैया आख़िर तो अहिड़ी कहिड़ी उस्तादी ॾिनी बाज़ खे जो बाज़ में इहे सभई क्वालिटीज़ अची वियूं। त हारीअ चयो, साईं मां ॿियो त कुझु कोन कयो, मां सिर्फ़ु ॾिठो ऑब्ज़र्व कयो त हीअ हमेशह हिकिड़ी टारीअ ते वेही रहंदो हो ऐं उन टारीअ ते वेहण खां पोइ न उॾामंदो हो न का सिखण जी कोशिशि कंदो हो। त मां छा कयो, उन टारीअ खे पाड़ो कटे छॾियो। जीअं ई मां उन टारीअ खे कटे छॾियो त बाज़ उॾामणु लॻो ऐं जेके उन में स्किल्स हुया, ख़ुशूसियतूं हुयूं, उहे अचणु लॻियूं ऐं सिखणु शुरू थी वियो ऐं माशाअल्लाह हींअर तमामु बहितरीन तरीक़े सां उॾामी रहियो आहे। त दोस्तो, थिए ईअं थो त असां बि पंहिंजी ज़िंदगियुनि में अहिड़ियुनि टारियुनि ते वेही था रहूं ऐं असां में जेके एबिलिटीज़ आहिनि, स्किल्स आहिनि, ख़ुशूसियात आहिनि, उहे उते ई रहिजी थी वञनि ऐं असां अॻिते नथा वधी सघूं। असांजे ज़हननि ते ज़ंग लॻी था वञनि, असांजे पेरनि में अहिड़ियूं ज़ंजीरूं ॿधिजी थी वञनि ऐं इन्हनि सभिनी ज़ंजीरुनि ऐं इन्हनि टारियुनि जो नालो आहे कंफर्ट ज़ोन। असां हिकु कंफर्ट ज़ोन में जॾहिं अची था वञूं त असां उते ई रहिजी था वञूं। असांजी पोइ लाइफ सुबुह थिए थी, राति थिए थी, उन ई कंफर्ट ज़ोन में हलंदी थी रहे ऐं असां में जंहिंमें असां में जेके स्किल्स, एबिलिटीज़ ऐं असां में जेके ख़ुशूसियात आहिनि जिन जे ज़रिए असां कामयाबियुनि जे आसमाननि ते वञी सघूं था ऐं इन्हनि बाज़नि वांगुरु उॾामी सघूं था, त असांखे खपे त इन टारी खे कटणु खपे असांखे पंहिंजी लाइफ मां ऐं इन कंफर्ट ज़ोन मां निकिरी ॿाहिरि अचणु खपे ऐं अनकंफर्ट ज़ोन में पाण खे रखणु खपे। जॾहिं असां अनकंफर्ट ज़ोन में ईंदासीं त असांजे अंदरि जेके एबिलिटीज़ आहिनि, स्किल्स आहिनि, असां में जेके लिकियल ख़ुशूसियात आहिनि, उहे ॿाहिरि ईंदियूं ऐं जॾहिं उहे ॿाहिरि ईंदियूं त असांजी लाइफ ऐं असांजो फ्यूचर बहितरीअ तरफ़ ईंदो ऐं असांजी लाइफ ऐं असांजो फ्यूचर जॾहिं बहितरु थींदो त यकीनन असांजे इर्द गिर्द या असां सां तालुक़ु रखण वारा जेके फ़र्द आहिनि या असांजी फैमिलीज़ आहिनि, असांजा ॿार आहिनि, उन्हनि जी बि ज़िंदगी सुठी थींदी, उन्हनि जी ज़िंदगी बि आसान थींदी। त दोस्तो, कंफर्ट ज़ोन मां ॿाहिरि निकिरो, पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजी एबिलिटीज़ खे सुञाणो ऐं इन्हनि बाज़नि वांगुरु जे ख़ुशूसियतुनि खे ॿाहिरि उजागर कयो ताकी तव्हांजी ज़िंदगियूं आसान थियनि। त दोस्तो, उमेदु आहे टॉपिक वणियो हूंदो ऐं इंशाअल्लाह ताला मां बि अमल कंदुमि, तव्हां बि अमल कंदो। त दोस्तो, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए टॉपिक सां, कंहिं ॿी ॻाल्हि सां, कंहिं ॿिए ॾींहं ते। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, मोहबतुनि सां रहिजो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।